DGISI लेफ्टिनेंट जनरल रिटायर फैज़ हमीद आर्मी एक्ट जी भनेकड़ी ते गिरफ्तार कोर्ट मार्शल शुरू। ISP आदिल चवण आहे त फैज़ हमीद के आर्मी एक्ट जी भनेकड़ी ते गिरफ्तार कयो वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते टॉप 3 केस में शिकायतुनि जे अज़ाले लाइ पाक फौज तफ़सीली जांच कई। फैज़ हमीद ख़िलाफ़ रिटायरमेंट खां पोइ आर्मी एक्ट जूं केतिरियूं भनेकड़ियूं साबित थियूं आहिनि। फैज़ हमीद ख़िलाफ़ जांच में वधीक शयूं साम्हूं ईंदियूं। कोर्ट मार्शल जो अमल फौजी तरीक़े कार तहत अॻिते वधंदो। फैज़ाबाद थाणे में बि फैज़ हमीद ख़िलाफ़ नाक़ाबिल तरदीद सबूत साम्हूं अची चुका आहिनि। राणा सनावला फैज़ हमीद सियासी पार्टी जी हिमायत जी सज़ा भोगी रहियो आहे। फौज में सख़्त एहतिसाब जो निज़ाम मौजूदु आहे। आईनी कानून जी भनेकड़ी कंदड़नि जो सख़्त एहतिसाब थींदो। अता तारण सिंध हाई कोर्ट तरफ़ां कारूंजे जबल जी कटाई बाबति समूरा फ़ैसिला रद्द। पत्थर खणंदड़नि ख़िलाफ़ दहशतगर्दी जो केस दाख़िल करण जो हुकुम। कारूंजे जबल ऐं भरपासे जूं समूरी टकरूं हेरिटेज साइट करार ॾेई नोटिफिकेशन पेश करण जी हिदायत। सक़ाफ़त खाते वारे सेक्रेटरी जो चवणु आहे त कारूंजे जबल खे हेरिटेज करार ॾियण बाबति कमेटी जोड़ी वई आहे। जल्द नोटिफिकेशन अदालत में पेश कयो वेंदो। राणीपुर जी पीरानी हवेली में ज़्यादती खां पोइ क़तल थियल निंगरी फातिमा फड़ो केस जा शाहिद फिरी विया। दहशतगर्दी जा कलम ख़त्म। सेशन कोर्ट मुंतक़िल। अदालत शाहिदनि जा बयान ॿुधण खां पोइ केस में दहशतगर्दी जा कलम ख़त्म करे केस सेशन कोर्ट मुंतक़िल करे छॾियो। निंगरीअ जी अमर तरफ़ां पुलिस जी गाॾी अॻियां लेटी पाण मारण जी कोशिश। संदसि चवण आहे त केस में दबाव ख़त्म थियण खां पोइ पीर खेनि क़तल कराए छॾींदा। बहितर आहे त आपघात करे छॾनि। अदालत संदन बयान ई कलमबंद न कया आहिनि। शाहिदनि जे बयान ते केस दहशतगर्दी तौरु अदालत मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां थाड़ेलनि ख़िलाफ़ गॾियल कार्रवाइयूं तेज़ करण जो फ़ैसिलो। IG सिंध गुलाम नबी मेमण ऐं DG रेंजर्स अज़हर वकास जी सदारत हेठि इजलास। लखर ऐं लाड़काणे जे कचे में ॾोहारनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन बाबति ब्रीफिंग। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ गॾियल हिकमत अमली जो नए सिर जाइज़ो वठी कार्रवाइयूं वधीक तेज़ कई वेंदियूं। कचे मां थाड़ेलनि ऐं ॾोहारनि जे ख़ात्मे लाइ पुलिस अलर्ट आहे। हमास काहिरा ॻाल्हियुनि में वफ़द नओं माण्हू जो ऐलान करे छॾियो। हमास जो चवणु आहे त टियाकड़ी कंदड़ इसराइल ते 2 जुलाई जे ते थियल मुआहदे ते अमल खे यकीनी बणाइण लाइ ज़ोर भरनि। नई तजवीज़ुनि सां इसराइल खे संदसि माण्हुनि जे क़त्लेआम जो बहानो मिली रहियो आहे। मुल्क जी आज़ादी जो ॾियारो मल्हाइण में बाक़ी 2 ॾींहं। सिंध समेत समूरे मुल्क में आज़ादी जो जश्न मल्हाइण जूं तयारियूं आख़िरी मरहलनि में दाख़िल। मुख़्तलिफ़ हंधनि ते झंडनि ऐं बेजनि जा स्टॉल क़ाइम। सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां क़ैदियुनि जी सज़ा में 90 ॾींहनि जी घटाई करण जो ऐलान। ऐं मशहूर रिकॉर्ड होल्डर पाकिस्तानी जबल जाड़ो मुराद सतपारा बुलंद तरीन चोटी ब्रॉड पीक पार करण खां पोइ हयाती विञाए वेठो। अल्पाइन क्लब जे नायब सदर अयाज़ जगरी मुराद सतपारा जे फोत थियण जी तस्दीक करे छॾी।